अॼु जेको फ़ैसिलो थियो आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में, इन फ़ैसिले खे थींदे थींदे मुंहिंजे ख़्याल में 2 खां 3 महीना लॻी विया आहिनि। मुसलसिल एहतजाजी तहरीक पई हले, पीपल्स पार्टी बि एहतजाजनि में शुरू थी वई, सिंध असेंबली मां करारदाद ठहराव मंज़ूर थिया, उन खां पोइ वञी CCI में हिन मामले खे एड्रेस कयो वियो आहे। तव्हांखे नथो लॻे त CCI जो इजलास सॾाइण में देरि थी वई, केनाल जो जेको मनसूबो आहे उनखे रद्द करण में, उनखे कैंसिल करण में या इन ते हतमी फ़ैसिलो करण में वफ़ाक़ तमामु घणी देरि लॻाए छॾी, इन जा रीज़न कहिड़ा आहिनि? इन में को शक कोन्हे को। असां पहिरें ॾींहं खां जेॾीमहिल इहो 2024 में केयरटेकर हुकूमत हुई, उन तहत जॾहिं इहो ऐलान थियो विरसा वारो नोटिफिकेशन जेको निकितो, त उन टाइम खां वठी करे तव्हांखे ख़बर आहे त CM सिंध सईद मुराद अली शाह जॾहिं इलेक्शनूं थियूं त असां ख़त पे लिखिया, CM सिंध ख़त लिखियो। उन खां अलावा हाणे रिसेंटली हिकिड़े अफ़्तार में चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं CM सिंध सईद मुराद अली शाह जो मुलाक़ात वज़ीर आज़म सां थियो ऐं पाणीअ जो इन केनाल जे इशूअ ते ज़ेर बहस हलियो ऐं पिणु रिक्वेस्ट कई वई त CCI जो इजलास घुरायो। पर वफ़ाक़ पारां ऐं शहबाज़ शरीफ़ साहब पारां इन ते सुस्ती ॾेखारी वई, जंहिंजे करे तव्हां ॾिठो त अॼु नतीजा अहिड़ा निकिता आहिनि जो अवाम पाण मुरादो निकितो ऐं एहतजाज रिकॉर्ड करायूं। असां इहा ई ॻाल्हि जेका कंदा आयासीं त टाइमली शयुनि खे ऑब्ज़र्व करे उन्हनि खे सही माना में टेकल करणु खपे, उन्हनि खे रिज़ॉल्व करणु खपे, उन्हनि खे एड्रेस करणु खपे त जीअं वक़्ताए तो उहे सभु शयूं थी वञनि। हा, त अॼु मां नथो सम्झां त वकील दोस्त हुजनि, शागिर्द हुजनि या इहे असांजा सिविल सोसाइटी जा दोस्त हुजनि जेके 8-9 ॾींहंनि खां एहतजाज कनि पिया था, शायदि उहे अहिड़े क़िस्म जो अमल न कनि। हा, छो जो CM सिंध सईद मुराद अली शाह पहिरें ॾींहं खां वठी पंहिंजे केस खे अहिड़े तरीक़े सां रिप्रेज़ेंट करे पियो जो अगरि CCI जी मीटिंग पहिरियां थी वञे हा त अॼु अल्हम्दुलिल्लाह इहो फ़ैसिलो जेको अॼु आयो उहो 2 महीना पहिरियां अची वञे हा ऐं मामला टाइमली हल कया वञनि हा।